नाज़रीन, इमरान खान बगल असिस्टेंट डायरेक्टर नादरा सकड़ असां लॻन मौजूद है। अचो साण ॻाल्हि ॿोल करण खां पुछूं था त जेके फिंगर प्रिंट नथा लॻनि उन मुतलिक़ में छा चवणु आहे। सारी फिंगर प्रिंट जो मसलो आहे, पोइ नादरा नी कहिड़ा कम जारी कई अथई जेके माण्हू अचनि। अच्छा, हाणे असां वटि जेके पैसा वारा बेनिफिशरी आहिनि उनजा बायोमेट्रिक असां अपडेट कयूं था, जंहिंजा अमाउंट वग़ैरह नथो अचे, प्रॉब्लम वग़ैरह नथो अचे। उन्हनि खे असांजी हिदायत इहा आहे त हू घटि में घटि मास्क पिन पाए अचनि ऐं उन्हनि में हिकिड़ो मैसेज थो अचे उहे आणनि असांजी लाइन ते अची वञनि ऐं उते घटि में घटि 3 खां 4 फुट जो मुसाफ़िर पाण में रखनि। हीअ जेको पाण में मिली बीठा आहिनि त इहो हिकिड़ो तमामु ग़लति थो थी वञे। इन सां बीमारी वधण जो ख़दशो थींदो वञे। मास्क पाए लाज़मी ऐं पंहिंजो मैसेज ॾेखारे ऐं एलिजिबल आहे त असां उन महिल बायोमेट्रिक कयूं था। पोइ असां वक़्त में 5 खां 7 मिंट असांजे को माण्हू डेथ थी वियो आहे, जेको फोत थी वियो आहे, उन जे अकाउंट में पैसा आया आहिनि, उन जो जेको या धीउ आहे या पुटु आहे या हुन जेको पोयां आहिनि उनखे पैसा कहिड़े नमूने नादरा जेको शो कराईंदी या हुनजे ॿिए नाले सां कन्वर्ट थी सघंदा। असल में असां बायोमेट्रिक अपडेट था कयूं, ठीकु आहे न। अगरि डिस्प्ले तरफ़ां इहो कोई इंस्ट्रक्शन अचे थी या हुन वटि अहिड़ो को मैसेज आहे जंहिं शख़्स वटि मैसेज हूंदो उन थी वेंदा। न खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जे लेडीज़ आहे, फोत थी वई आहे, बाक़ाइदा पैसा न, इहे कन्वर्ट कीअं थींदा? इहो तव्हांखे डिस्क वारो वधीक बहितर सम्झाए सघो। अच्छा, नादरा जे लाइ न, असां सिर्फ़ु बायोमेट्रिक अपडेट। जी, बायोमेट्रिक अपडेट कीअं थींदे? पोइ जेके फिंगर उहे बायोमेट्रिक जीअं थींदा तव्हांखे कार्ड वठण दौरान असां बायोमेट्रिक कैप्चर कंदा आहियूं। एक्ज़ैक्टली उहो ई। अच्छा, जे हुनजी बायोमेट्रिक न थी थिए पोइ नादरा चवंदा पोइ तव्हां किथां कयो, उन पैसा थींदा? बिल्कुलु बिल्कुलु, असां बायोमेट्रिक में अपडेट था कयूं, पोइ डिस्प्ले में जिते वञनि था उते उनजा बायोमेट्रिक थी वेंदा। नादरा मुसलसल कंटिन्यू खुलियल रहंदी आहे बंदि? इहो फ्यूचर जो त नथा ॿुधाए सघूं। हिन महिल अगरि माण्हू ख़्यालु कनि त पोइ त खुलियल ई रहंदी। पर माण्हू जी जी बिल्कुलु घटि में 3 फुट जो मुसाफ़िर रखनि न। हिते त माण्हू ॾिसो त ख़्याल ई नथा कनि। इंतिज़ामिया आहे जेका तव्हां करे सघंदी? बिल्कुलु इंतिज़ामिया तावन करे पई। असांजे मथे DG, असांजा डिप्टी डायरेक्टर सभु असांजो तमामु घणो ख़्यालु बि कंदा पिया ऐं इहो ई माण्हुनि खे बि इंस्ट्रक्शन ॾियनि था पिया घटि घटि मास्क पाए अचनि। हिते अंदरि अचनि था त बि असांखे हर शइ जी अवेलेबिलिटी आहे। असां उनखे डिटोल वाटर सां क्लीन बि कयूं था, हर शइ कयूं था। बिल्कुलु आहे। असां जेके अंदरि प्रोसेस लाइ अचनि था बिल्कुलु उहो आहे। असां डिवाइस खे प्राप्त कयूं हर एप्लीकेशन लाज़मी। थैंक यू।